कृष्ण। कथा में ध्यान जो चाणक्य महाराज वटि हिकिड़ो मित्र आयो, हाल चाल बढ़िया कुशल क्षेम पुछी करे चवण लॻो, महाराज तव्हांजे दोस्त जी ॻाल्हि तो ॿुधायांव, पतो अथव तव्हांजे दोस्त जे बारे? चाणक्य महाराज चयो, बीहो बीहो बीहो, मूंखे पतो न आहे तव्हां मुंहिंजे दोस्त जे बारे छा ॿुधाईंदो। मां काई बि ॻाल्हि ॿुधण खां पहिरियों 3 छाणियुनि में परीक्षा वठंदो आहियां। मुंहिंजी त्रिछन्नी परीक्षा हलंदी आहे। अरे इहा त्रिछन्नी कहिड़ी आहे? कि हिकु छाणीअ में उनखे 3 बार छाणींदो आहियां। साईं मां सम्झुमि कोन। चई पहिरीं छाणी परीक्षा कहिड़ी? कि जेकी तूं ॻाल्हि ॿुधाए तो तूं अखियुनि सां ॾिठी आहे? चई साईं अखियुनि सां त न ॾिठी आहे मां। हल पहिरें में फेल थी वई तूं। अच्छा जेकी ॻाल्हि तूं ॿुधाए तो पियो उहा ॻाल्हि सची ॻाल्हि आहे, तोखे पूरी जानकारी आहे? इहो त मूंखे पतो न आहे। चओ हरे राम। अच्छा तूं अखियुनि सां बि न ॾिठो आहे ऐं तोखे इहो बि पतो न आहे उहा सची आहे कि कूड़ी? हा। टीं ॻाल्हि उहा सची बि हुजे चाहे कूड़ी हुजे, जेकी ॻाल्हि तूं ॿुधाए तो मूंखे उहा मुंहिंजे लाइ उपयोगी आहे, यूज़फुल आहे, मुंहिंजे उपयोग में ईंदी, मुंहिंजो कोई फ़ाइदो थींदो ॿुधण सां? आत्मिक आध्यात्मिक कोई सत्संग रूपी भलो थियणो आहे? चई न न इन में कोई भलो थियण वारो न आहे। त चई बाबा पंहिंजी ॻाल्हि पाण वटि रख। हे कन जेके आहिनि इहो ज़हर विझण जे लाइ न आहिनि, गंदगी विझण जे लाइ न आहिनि, कचरो विझण जे लाइ न आहिनि, पराई निंदा विझण जे लाइ न आहिनि। भाई ही कन जंहिंमें अमृत हरिय जी कथा वञे, प्रभुअ जो नाम वञे, कीर्तन वञे, उन में मां काई बि रिस्क वारी ॻाल्हि, जोखिम वारी पतो न आहे। मां जो बुरो थी वञे, निंदा हली वञे, चुगली हली वञे, हा कुछ भी गंदगी मां तोखे कीअं विझण ॾींदुमि? तुंहिंजी ॻाल्हि मां नथो ॿुधी सघां, मूंखे माफ़ कर। जय हो हरे राम। ॾिसो कथा त 2 मिंटे जी ॿुधाई मां तव्हांखे, पर जीवन जे लाइ केतिरी उपयोगी आहे, केतिरी उपयोगी आहे। इन कथा सां शिक्षा थी मिले कि काई बि शइ असांखे ॿुधणी न आहे जंहिंसां भलो थिए, सची हुजे, उपयोगी हुजे, अखियुनि जी ॾिठल हुजे, या वरी शास्त्रनि वेदनि जी प्रमाणिक हुजे, कम से कम जंहिंसां भलो त थिए उहा ॻाल्हि ॿुधिजे, व्यर्थ न ॿुधिजे। समय ही जीवन आहे, समय गुज़रंदो थो वञे, मतिलबु जीवन गुज़रंदो थो वञे, ऐं असां करे छा रहिया आहियूं? जीवन बर्बाद करे रहिया आहियूं। इन करे एक खिड़की दरवाजा अथव, इन में कोई भी कचरो अंदर अची वञे स्वीकार न कयो भाई, सावधान रहो। हरे राम।